शुरू करा। बाबुन हल युजालु लिन्निसा यौमुन अला हिदतिन फिल इल्मी। औरतन जे लाइ तालीम जे लाइ हिकिड़ो ख़ासि ॾींहुं मुक़ररु करणु। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइमु करे ॿुधाई त तालीम मर्दनि जे लाइ बि ज़रूरी आहे, त औरतुनि जे लाइ बि तालीम ज़रूरी आहे। मथे बाब इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि मथे बाब क़ाइमु कयो त इल्मु खयो वेंदो। हाणे इल्म जे न खणण वारी सूरत इहा आहे त तालीम आम कयो, पोइ मर्दनि खे बि ॾियो तालीम ऐं औरतुनि खे बि ॾियो। हलवा औरतुनि जे लाइ मख़सूस वक़्तु मुक़ररु करे उनखे तालीम ॾियणु, छो त अहिड़ा मसाइल आहिनि जेके औरतूं ज़ाहिर ॻाल्हि आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा करे सघनि पियूं, त उहो तॾहिं पुछा करे सघंदा आहिनि मख़सूस मसाइल जॾहिं उन्हनि जे लाइ मख़सूस वक़्तु मुक़ररु कयो वञे। तॾहिं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अर्ज़ु कई अल्लाह जा रसूल असांखे बि कुझु टाइम ॾियो। मुस्लमान असांजे मथां ग़लबो हासिलु करे विया आहिनि तालीम जे एतबार सां, उन्हनि खे त तालीम असां खां ज़्यादा, असांखे तालीम न आहे। अॻिते चयूं हे अल्लाह जा रसूल फजअल लना यौमन मिन नफ्सिक, हिकिड़ो ॾींहुं बि असांखे ॾियो तालीम जे लाइ त असां तव्हां खां तालीम हासिलु कयूं। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां वाइदो कयो, फवाअदहुन्न यौमन लक़ियहुन्न फीहि, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां वाइदो कयो, पोइ उन ॾींहुं मुलाक़ात कयूं। फवाअज़हुन्न व अमरहुन्न, नबी से उन्हनि खे वाइज़ कयो, नसीहत कई ऐं उन्हनि खे कुझु अहकाम बि सेखारियूं। उन खां बाद में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा मिनकुम इमरातुन, जेका बि औरत ॿार ॼणे 3 ऐं उन जा ॿार बचपन में फोत थी विया, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे नंढा ॿार उन जे लाइ जनम जी बाहि खां हिजाब आहिनि, जनम जी बाहि खां हिजाब ऐं परदो। औरत चयो अल्लाह जा रसूल वसनतैन, जेकॾहिं 2 त पाण फरमायूं 2 बि जनम जी बाहि खां हिजाब आहिनि, पर शर्त इहा आहे, ॿी रिवायत में ईंदो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहे बालिग़ न हुजनि, बुलूगत खां पहिरियां। हाणे सुवाल इहा त जेकॾहिं ॿार बालिग़ आहे, जवान आहे, जवान में जेकॾहिं जवानी में मरी थो वञे त उन में त पीउ माउ खे ज़्यादा सदमो थिए थो बनिस्बत छाजे, बचपन जे। हालांकि हिते हदीस पाक में ॿुधायो त बचपन जे ज़माने में मरी वियो आहे त पीउ माउ जे लाइ हिजाब जनम खां। तकलीफ़ कहिड़े में थी थिए, बुलूगत में न, वॾो जेकॾहिं बालिग़ माण्हू मरी वञे त पीउ माउ खे केॾी तकलीफ़ थींदी आहे, त नौजवान शादी थी तयारु हो हाणे मरी वियो। सुवाल इहा त बुलूगत में तकलीफ़ थींदी आहे पीउ माउ खे, लेकिन बिशारत कंहिंजे लाइ आहे, बचपन जे लाइ। पोइ जवाबु ई ॾिबो त हिते ॻाल्हि सदमे ऐं तकलीफ़ जी न आहे, हिते ॻाल्हि आहे औलाद जी सिफ़ारिश जी, त उहा कहिड़ी औलाद आहे जेका पीउ माउ जे लाइ सिफ़ारिश करे जनम खां हिजाब बणिजंदी, उहा ई औलाद आहे जेका बचपन में मरी वञे। ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां हूअं बि ॾिठो हूंदो त जेकॾहिं बचपन जो ज़मानो आहे त माण्हू अंगल करे सघे थो, हिकु दफ़ो अंगल कंदो, ॿियो दफ़ो अंगल कंदो, टियों दफ़ो पीउ माउ हुनजो अंगल बि पूरा कंदा। ये मिसाल नंढपण जे ज़माने में पीउ माउ को अचे करे नंढड़ा ॿार घुरंदा आहिनि, अबा हीअ शइ ॾे, अबा हीअ शइ ॾे, अबा हीअ शइ ॾे, अबा हीअ शइ ॾे। उन जा अंगल बर्दाश्त पीउ माउ कंदो आहे ऐं उनखे सिफ़ारिश बि क़बूल कंदो आहे, उनजे लाइ हर्ष वठी ईंदो आहे। जेकॾहिं इहो ई नंढो ॿार जेकॾहिं बालिग़ थी वञे हाणे अंगल करे, पीउ चवंदो अड़े चरियो आहे छा, लाग सारो आहे, अञा अंगल थो करे नंढनि ॿारनि वांगुरु। त ईअं ई क़यामत जे ॾींहुं नंढा ॿार बि रब वटि सिफ़ारिश कंदा ऐं अंगल कंदा त हे रब असांजो पीउ माउ, या अलाह साईं तेसीं ताईं जनम में न, तेसीं ताईं जन्नत में न वेंदासीं जेसीं ताईं असांजे पीउ माउ खे जनम खां न कढियो थी। पोइ अलाह ताला हुनजे अंगलनि खे क़बूल करे, सिफ़ारिश खे क़बूल करे पीउ माउ खे बि छा कंदो आहे, जनम खां कढी करे, जेकॾहिं जनम में विया त कढी करे काॾे मोकिलींदो आहे, जन्नत में। बाक़ी जेकॾहिं मसाइब जी ॻाल्हि आहे त उते मुसीबत ऐं तकलीफ़ थींदी आहे कंहिंमें जॾहिं ॿार बालिग़ थी करे मरी वञे। हिते मसाइब जी ॻाल्हि न आहे, हिते छा जी ॻाल्हि आहे, सिफ़ारिश जी ॻाल्हि आहे। हलवा ज़ाया थी वञनि त इहे बि ॿार क़यामत जी सिफ़ारिश कंदा। हा इमाम बुखारी जी उहा आदत ऐं तबियत ई आहे त हिकिड़ी रिवायत आणींदो आहे उन बाब जी दलील में, लेकिन हिते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ॿी हदीस बि दलील में आंदी आहे, 3 हदीस बि दलील में आंदी अथई। वजह ई आहे त मथे जेको रिवायत में आहे
हदसना मोहम्मद हदसना शोबत अन अब्दुर्रहमान बिन असबहानी अन ज़कवान। हाणे हेठो अब्दुर्रहमान असबहानी ॿुधाई त अब्दुर्रहमान ॿियो न आहे, कहिड़ो अब्दुर्रहमान असबहानी आहे, इनखे ॿुधाई त अब्दुर्रहमान खोड़न, पर हिते रिवायत मां मुराद कहिड़ो आहे, असबहानी, मजहूल रावी मुराद न आहे, तंहिंजे करे आंदई। قال حدثنا آدم قال حدثنا شعبة قال حدثني بن أصبهاني وقال سمعت أبا صالح ذكوان يحدث عن أبي سعيد الخدري رضي الله عنه قال النساء للنبي صلى الله عليه وسلم غلبنا عليك الرجال فجعلنا يوما من نفسك فوعدهن يوم لقيهن فيه وغازهن وامرهن قال ثلاثة لم يبلغوا الحنس، टे माण्हू, टे नंढड़ा ॿार जेके हिंस खे न पहुता आहिनि, हिंस माना बुलूगत, हाल भाग के चओ। فكان فيها قال لهن ما منكن ॿियो बाप पढ़। وبه قال حدثني محمد بن بشار بسم الله الرحمن الرحيم باب من سمع شيئا فلم يفهم فراجع وقت يعرفه وبه قال حدثنا ही बाब आहे त जेकॾहिं कोई ॻाल्हि ॿुधे थो उहा सम्झे नथो त उनखे वरी सुवाल करे ॿीहर पुछा करे त पुछा करे सघे थो। अमाशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाई थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम ॿुधाईंदा हुआ पोइ मां न सम्झंदी हुयमि त वरी ॿीहर पुछा कंदी हुयमि, अञा न सम्झंदी हुयमि त वरी टीहर पुछा कंदी हुयमि। त इहो इन ॻाल्हि जो दलील आहे, इमाम बुखारी फरमायो त इल्मु जेकॾहिं हासिलु करणु कोई अचे थो, उनखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, ॿीहर टीहर पुछा करे त उनजो हक़ु आहे, ऐं उस्ताद ते हक़ु इहो आहे त उनखे सम्झाए, कावड़ करे न, ॿीहर सम्झाएसि, टीहर सम्झाएसि, अञा नथो सम्झे त चोथों दफ़ो बि सम्झाएसि। बाक़ी ईअं न चए शागिर्द खे त हे वक़्तु आहे पुछा करण जो, टाइम ख़तमु थी वियो उथ, ईअं न। इल्मु जेकॾहिं कोई पुछा करणु अचे थो ऐं उस्ताद सम्झाएसि, हिकिड़ो दफ़ो नथो सम्झ में अचेसि त ॿीहर सम्झाएसि, टीहर सम्झाएसि, पोइ उस्ताद जो तजुर्बो हूंदो आहे, मुख़्तलिफ़ अंदाज़ में सम्झाएसि। हलवा وبه قال حدثنا سعيد بن ابي مريم قال اخبرنا نافع بن عمر قال حدثني ابن ابي مليكه ان عائشه زوج النبي صلى الله عليه وسلم كانت لا تسمع شيئا لا تعرفوا الا رجعت فيه حتى تعرفوا माक़बल सां रब्त छा आहे त माक़बल में इहो औरतुनि जो बयानु त औरतूं नाक़िसातुल अक़ुल हूंदियूं आहिनि, उन्हनि खे अक़ुल घटि हूंदो आहे। हाणे नाक़िसातुल अक़ुल वारी औरत हिकु दफ़े सां कीअं सम्झी सघंदी, तंहिंजे करे जॾहिं औरतुनि खे वाइज़ कजे, नसीहत कजे या अहकाम ॿुधाइजनि त ॿ दफ़ा ॿुधाइजनि, टे दफ़ा ॿुधाइजनि, छो त नाक़िसातुल अक़ुल आहे न। इमाम बुखारी ही बाब क़ाइमु करे ॿुधाई त जेके नाक़िसातुल अक़ुल आहिनि या तालिब जेके कमज़ोर आहिनि, ज़हन जा ज़हीन न आहिनि, गबी तालिब आहिनि, त उनखे ॿ दफ़ा टे दफ़ा बार बार ॻाल्हि दोहराए करे उनखे पको कराइबो। وأن النبي صلى الله عليه وسلم قال من حوسب عذبت قال عائشة فقلت أوليس يقول الله عز وجل فسوف يحاسب حسابا يسيرا قالت فقال إنما ذلك العرض ولكن من हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मन हुसिब उज़िब, जंहिंसां हिसाब कयो हुयो त उनखे पक अज़ाब मिलंदो। अमाशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल अवलैस यक़ूलुल्लाहु फसौफ युहासब हिसाबन यसीरा, अल्लाह जा रसूल अल्लाह ताला त फरमायो त हिसाब आसान थींदुसि, तव्हां फरमायो त हिसाब जॾहिं वरितो वियो त उहो छा थींदो, अज़ाब ॾिनो वेंदो उनखे। अल्लाह ताला फरमायो ॼण त अमाशा सिद्दीक़ा फरमायो त तव्हांजी ॻाल्हि ऐं क़ुर पाक जी आयत में तज़ाद आहे, तारुज़ आहे, इन जो हल छा आहे। पोइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नमा ज़ालिका अल-अर्ज़ वलाकिन मन नुक़िशल हिसाब यहलिक, पाण फरमायूं त इहो अर्ज़ आहे, फसौफ युहासब हिसाबन यसीरा, इहो छा आहे, अर्ज़ आहे, ऐं बाक़ी हिसाब जेकॾहिं थींदो त यहलिक, उहो छा थी वेंदो, हलाक। हाणे हिसाब में ऐं अर्ज़ में छा फ़र्क़ु आहे, हिसाब ऐं अर्ज़ में इहो फ़र्क़ु आहे, अर्ज़ चइबो आहे कोई माण्हू अचे साम्हूं हिसाब किताब जे लाइ, बसि सरसरी नज़र कयूंसि, बसि सही आहे सही आहे सही आहे, जेकॾहिं कंहिंखे को ॾींदा आहियूं सौदे बौदे जे लाइ पैसा त वञी वठी अचो, एतमाद वारो माण्हू हूंदो आहे जेकॾहिं पैसा ॾींदो आहे त पोइ मथो रुॻो सिर्फ़ु पर्ची ॾिसंदा आहियूं, बसि ठीकु आहे। पर जंहिं ते एतमाद न हूंदो आहे त उन सां छा कबो आहे, कशीदगी कजी, हिसाब कबो, हे छो ख़र्चु कए, हिते छो ख़र्चु कए, हिते छो ख़र्चु कए, त पोइ माण्हू त पकड़िजी पवंदो आहे न, फासी पवंदो। त ईअं ई क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला हिकिड़ा अहिड़ा नेक इंसान हूंदा, उन्हनि खे ॾिसी करे, अमलनामे खे ॾिसी करे, फसौफ युहासब हिसाबन यसीरा, अल्लाह ताला फरमाईंदा छा हिसाब कयो, बसि हल ठीकु आहे, पास आयो, वञो जन्नत में।
हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा त उन्हनि सां कशीदगी थींदी, छा थींदी भाउ? पाण फरमायूं जेकॾहिं कशीदगी थी, हिसाब सभिनि जो थियो त कोई जन्नत में बसि जेके सभु वेंदा अलाह जे फज़ल जे करे वेंदा बसि। हल भाउ पढ़ अॻिते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबुन लियबल्लिगल इल्म शाहिदुल गाइब। क़ाल इब्न अब्बास अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व क़ाल हदसना अब्दुल्लाह इब्न यूसुफ क़ाल हदसना लैस क़ाल हदसनी सईद। हदीस जी बाब सां मुताबिक़त कहिड़ी आहे? हदीस जी बाब सां मुताबिक़त कहिड़ी आहे जो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं इल्म शाहिद हासिल करे थो त गाइब ताईं पहुचाए, जीअं हदीस में तज़कुरो आहे। हजतुल विदा में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुतबो ॾिनो, पाण फरमायूं फतह मके जे ॿिए ॾींहं ते जेको ख़ुतबो ॾिनो, पाण फरमायूं जेके मौजूदु आयो त इहे वञी कंहिंखे पुॼायो? गाइबनि खे पुॼायो। इहो हदीस जी बाब सां छा आहे? मुताबिक़त। बाक़ी रब्त छा आहे? रब्त इहा आहे त जेकॾहिं कोई बि कंहिं उस्ताद खां का ॻाल्हि ॿुधी आहे, तालिब मौजूदु न आहे या कंहिं खां बि इल्मु हासिलु कयो अथई, पंहिंजे ॻोठ वियो आहे त उन्हनि खे छा करे? तालीम ॾे। मौजूदु गाइबनि खे तालीम ॾे, जेको शागिर्दु मौजूदु आहे गाइब तालिब खे छा करे भाउ? तालीम ॾे ऐं भेरो ॾे। وبه قال حدثنا عبد الله بن يوسف قال حدثنا ليث قال حدثني سعيد هو ابن ابي سعيد عن ابي شريح انه قال لعمر بن سعيد وهو يبعث البعوث الى مكه اذا لي ايها الامير. इमाम बुखारी दलील में त शाहिद गाइब खे पुॼाए, दलील में हिकिड़ी रिवायत आंदी अथई जंहिंजो पस मंज़र ई आहे हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जो वाक़ियो। कंहिंजो वाक़ियो आहे? हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाक़ियो। इहो इन जो तालुक़ जंग सिफ़ीन सां आहे। ॼण त कीअं त हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जॾहिं यज़ीद जे हथ ते बैयत न कई त यज़ीद पंहिंजे गवर्नर खे मोकिलियो ऐं वञी करे चयईंसि त अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खे कंहिं न कंहिं तरीक़े सां पकड़ी अच। हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर मदीने मां फिरी अचे मके में पनाह वरिती, चई त मां पनाह वरिती आहे, मां त न हलंदुमि यज़ीद ॾे। पोइ चयईंसि त ज़ोरी बि हिनखे तो कढी करे ॿाहिरि वठी अचो। उते हिकिड़ो सहाबी हुयो अबू शुरेह। हज़रत अबू शुरेह फरमायो त मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, नबी साईं जो फरमान ॿुधायां। उहो कहिड़ो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त हरम पनाह ॾिए थो तमामु माण्हुनि खे। मुंहिंजे लाइ रुॻो आरज़ी वक़्त जे लाइ फतह मके में हिकिड़ी घड़ी जी इजाज़त ॾिनी वई त तव्हांखे इजाज़त आहे त उन मां कंहिंखे बि पकिड़े करे तव्हां छा था करे सघो? सज़ा ॾेई सघोसि था। बाक़ी हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो त अॼु खां बाद में हरम जी ईअं ई ताज़ीम आहे, जेको बि आयो जीअं पहिरों हरम पनाह ॾींदो हाणे बि हरम ईअं ई पनाह ॾींदो। हाणे इन जो मक़सदु इहो साहिबु ॿुधाए त अब्दुल्लाह बिन ज़ुबैर त हरम में आहे, तव्हां हुनखे कीअं गिरफ़्तार कंदव? पोइ इहो जेको यज़ीद जो गवर्नर हुयो, उन गवर्नर चयो त इन में ईअं आहे त जेकॾहिं कोई आसी आहे त उनखे हरम पनाह, आसी खे बि पनाह नथो ॾे, ऐं वरी जेको भॼी अचे या खून करे आयो आहे या चोरी करे आयो आहे त उनखे बि हरम पनाह नथो ॾे। त साहिबी चयुसि त इहो तुंहिंजो इदराज आहे, नबी साईं ईअं। हाणे हुन जी ॻाल्हि त सही हुई त चयो त हरम पनाह ॾे थो, पर जेका इस्तिस्ना कई त उहा पंहिंजे मज़हब मुताबिक़ पंहिंजे ख़्याल मुताबिक़ कई, बाक़ी नबी साईं जो फरमान न आहे। हल وهو يبعث البعوث إلى مكة إذا لي أيها الأمير وحدثك قولا قام به رسول الله صلى الله عليه وسلم الغد من يوم الفتح. फतह खां ॿिए ॾींहं ते हा। سمعته ذنايا وباعه قلبي. मुंहिंजे कननि ॿुधो आहे, मुंहिंजी दिलि हुनखे महफ़ूज़ कयो आहे, मुंहिंजी अखियुनि ॾिठो इहो वाक़ियो। حين تكلم به حمد الله وأثنى عليه ثم قال إنما قد حرمها الله ولم يحرمها الناس فلا يحل لامرئ يؤمن بالله واليوم الآخر أن يسفك بها دما ولا يعضد بها شجرة वण बि न पटे। فإن أحد ترخص لقتال رسول الله صلى الله عليه وسلم जेकॾहिं कोई एतिराज़ करे त नबी साईं भला फतह मके में छो क़त्ल कयो, त हुनखे जवाबु हीअ ॾिजो त हिकिड़ी सात नबी साईं जे लाइ हुनखे हलाल बणायो वियो। فقولوا إن الله قد أذن لرسوله ولم يأذن لكم وإنما أذن لي فيها ساعة من نهار ثم عادت حرمتها اليوم كحرمتها بالأمس. हाणे हिन जी ईअं ई हुरमत आहे हरम जी जीअं कल्ह हुरमत हुयसि। وليبلغ شاهد الغائب فقيل لأبي شريح ما قال عمرو قال أنا अबी शुरेह जे लाइ चयो त अमर छा चयो? قال أنا أعلم منك يا أبا شريح لا تعيد عاصيا ولا قارا بدم. चई मूंखे चई त मां तोखां वधीक आलिम आहियां। साहबी खे चवे थो केरु? अमर, इहो ताबई आहे, साहबी न आहे। उहो चएसि थो मूंखे तोखां वधीक इल्मु आहे,
पर उहो कहिड़ो इल्मु ॿुधाई पंहिंजो ला तुईज़ आसियन वला फारन बि दमिन वला फारन बि खरबतीन चई त पनाह ॾे थो हरम पर आसी खे माना गुनाहगार खे पनाह नथो ॾे खून करे भॼी आयो उनखे पनाह नथो ॾे चोर खे पनाह नथो ॾे हल وفي قال حدثنا عبد الله بن عبد الوهاب हिन पंहिंजो कोल आहे नबी साईं जो कोल न आहे या पंहिंजो कोल अथसि नबी साईं फरमाईंदा आहे हाल पढ़ وفي قال حدثنا عبد الله بن عبد الوهاب قال حدثنا حماد عن ايوب عن محمد بن سيرين عن ابي بكر ذكر النبي صلى الله عليه وسلم قال فان دماءكم واموالكم قال محمد واحسبه قال واعراضكم कि عليه मां गुमान कयां थो आराज़ कुम चयूं حرام كحرمة يومكم هذا في شهركم هذا الا ليبلغ الشاهد منكم الغائب وكان ألا. محمد بن سيرين खबरदार अला इल्ला न ألا ليبلغ الشاهد منكم الغائب وكان محمد بن سيرين يقول صدق رسول الله صلى الله عليه وسلم كان ذلك على هل بلغت مرتين हल बल्लग तो मर्रतैन नबी साईं फरमा ॿ दफ़ा फरमायो मां तव्हांखे न पहुचायो पढ़दा باب اسم من كذب على النبي صلى الله عليه وسلم وفي قال حدثنا علي ज़ाहिर ॻाल्हि आहे मथे हुकुम कयो हुयो त शायदि ग़ाइब खे पहुचाए हाणे शायदि जॾहिं ग़ाइब खे पहुचाईंदो वाइज़ नसीहत कंदो त पोइ वाइज़ नसीहत में ईअं थी वेंदो आहे त जॾहिं माण्हू शिदत में लही पवंदो आहे तबलीग जी शिदत में त उहो आम तौर ते पंहिंजी ॻाल्हि में मनसूब काॾे कंदो नबी साईं जी बसि वाइज़ में जो लथो न कंहिं फ़क़ीर जो कोल खे बि दॿींदो त कंहिं फरमायो नबी साईं त जेके इमाम बुखारी बाब क़ाइमु कयो त ख़बरदार वाइज़ नसीहत कयो शायदि ग़ाइब खे पहुचाए नसीहतूं कयो पर ईअं न त जेका नबी साईं ॻाल्हि ई न आहे फरमान फरमायो ई न आहे ठोके करे निस्बत कंहिं न कयोसि उन जे लाइ धमकी ॾींदी नबी साईं हीअं फरमायो आहे सम्झी पढ़ो وفي قال حدثنا علي بن الزياد قال اخبرنا شعبة قال اخبرني منصور قال سمعت ربيعة بن حراش يقول سمعت عليا يقول قال النبي صلى الله عليه وسلم لا تكذبوا علي فانه من كذب علي فليلج النار पाण फरमायूं त मूं ते कूड़ न हणो जेको मूं ते कूड़ थो हाणे ॼाणे वाणे उनखे घुरिजे त पंहिंजी जाइ किथे ठहिराए जन्नम में وفي फलियाली जिन्नार उहो जन्नम में दाख़िल थींदो जंहिं नबीअ ते कूड़ हयो माना जेका ॻाल्हि ॻाल्हाए उन जी निस्बत नबी साईं ॾे न हुजे ज़ोरी निस्बत करे काॾे नबी साईं ॾे त फलियाली जिन्नार उहो न पंहिंजी जाइ किथे ठहिराई जन्नम में हल وفي قال حدثنا ابو الوليد قال حدثنا شعبة عن جامع بن شداد ان عامر بن عبد الله بن الزبير عن ابيه قال قلت للزبير اني لاسمعك تحدث عن رسول الله صلى الله عليه وسلم كما يحدث فلان وفلانا قال اما اني لم افارقه ولكن سمعته يقول من كذب علي فليتبوأ مقعده من النار हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर पंहिंजे पीउ खे चई हज़रत ज़ुबैर साईं खे त मां ॿुधां थो त फलाणो चवे थो त नबी साईं हीअं फरमायो फलाणो चए थो नबी साईं हीअं फरमायो माना रिवायतूं नकुल कनि था पर तूं त कॾहिं बि नबी साईं का रिवायत नकुल नथो करे तव्हां बि वेही करे मसलत ते नबी साईं को रिवायतूं नकुल कयो न चयो त नबी साईं हीअं फरमायो हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त नबी साईं सां हमेशह मां गॾु रहियुमि इन्नी लम फारिक़ो नबी साईं को कॾहिं मां जुदा न थियुमि नबी साईं को मां फरमान बि ॿुधा पर हिन ॻाल्हि जो ख़ौफ़ थो मूंखे थिए जो नबी साईं फरमायो मन कज़ब अलैहि फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार जंहिं मूं ते कूड़ हयो त उहो पंहिंजी जाइ किथे ठाहे जन्नम में ठाहे इन हदीस ते अमल कंदे मां काई नबी साईं जो फरमान नथो ॿुधायां وفي قال حدثنا ابو معمر قال حدثنا عبد الوارث عن عبد العزيز قال انه لا يمنعني ان احدثكم حديثا كثيرا عن النبي صلى الله عليه وسلم قال من تعمد علي كذبا فليتبوأ مقعده من النار وفي قال حدثنا المكي بن ابراهيم قال حدثنا يزيد بن ابي عبيد عن سلمة هو بن الاكوع قال سمعت النبي صلى الله عليه وسلم يقول من يقول علي ما لم اقل فليتبوأ مقعده من النار जंहिं अहिड़ी ॻाल्हि ॻाल्हाई ऐं उनजी निस्बत मां ॾे कई जो मां चई न आहे ॻाल्हि त उनखे घुरिजे त पंहिंजी जाइ किथे ठाही जन्नम में हल وفي قال حدثنا موسى قال حدثنا ابو وانس عن ابي حسين عن ابي صالح عن ابي هريره رضي الله عنه عن النبي صلى الله عليه وسلم قال تسموا باسمي ولا تكنوا بكنيتي नबी साईं फरमाया नाला मुंहिंजा भली रखो बाक़ी मुंहिंजी कुनियत जेका अबुल कासिम आहे उहा पंहिंजी कुनियत तव्हां पाण ते न रखो नालो रखो मोहम्मद रखी सघो था अहमद नालो रखी सघो था हाणे कोई बि ईअं न सॾराईंदो पाण खे अबुल कासिम कुनियत मुंहिंजी सां न सॾरायो हल ومن رآني في المنام فقد رآني فإن الشيطان لا يتمثل في صورتي नबी साईं फरमाया जंहिं मूंखे निंड में ॾिठो ॼण त ॾिठई मूंखे ऐं शैतान पाण फरमाए त मुंहिंजी सूरत इख़्तियार न कंदो आहे माना जेको नबी साईं खे ख़्वाब में ॾिसे त इहो ॼण त ईअं ई ॾिठई नबी साईं खे या त उनखे ज़ियारत थींदी नबी साईं जे रोज़े जी
या वाकई उनजो ख़्वाब इहो सचो आहे ॼण त नबी साईं खे ॾिठई ख़्वाब में, इन में शक शुबो न करे। छो त सूरत पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सूरत में शैतान न ईंदो आहे। वमन कज़ब अलैहि मुतअम्मिदन फलयतबव्वा मक़अदहु मिनन्नार। जेकॾहिं ॼाणे वाणे कंहिं मूं ते कूड़ हयूं त उनखे घुरिजे त पंहिंजी जॻह किथे ठहिराए, जन्नत में, माना पंहिंजे लाइ पकी जन्नत में जॻह कई। हाणे हिते इमाम बुखारी आख़िर में इहा रिवायत आणे करे ॿुधायो त घणा माण्हू ख़्वाब ॾिसंदा आहिनि, पोइ ख़्वाब अलाए जे कहिड़ो बि हुजे, ज़ोरी पाण खे बुज़ुर्ग सॾराइण जे लाइ चवंदा असांखे नबी साईं जी ज़ियारत थी, हालांकि नबी साईं जी ज़ियारत उन्हनि खे न थी आहे, ज़ोरी चवंदा हा हा मां बि नबी साईं खे ख़्वाब में ॾिठो आहे। हाणे ज़ोरी जो पाण खे चवंदो मां ख़्वाब में ॾिठुमि, ॼण त कूड़ हई न नबी ते, त हुनखे घुरिजे त पंहिंजी जाइ किथे ठाहे, न ॾिठो अथई न, बसि न ॾिठे हुन में कभी कोताही आहे। बाक़ी हाणे इहो तव्हां इब्न सीरीन जी किताब में पढ़ियो हूंदो ताबीर रोया, उन में इहा ॻाल्हि लिखियलु आहे त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी कैफ़ियत में ईंदा आहिनि, कहिड़ी हैयत में ईंदा आहिनि, उहो हर हैयत ऐं कैफ़ियत में जेकॾहिं अचनि अहिड़ी में ॾिसनि त ईअं सम्झो त उन माण्हूअ में कमी कोताही आहे। बसि वमा अलैना इल्लल बलाग।